दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु मां जेफरी एप्स्टीन जा जेके नवां फाइल ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि जे बारे में गुफ़्तगू खे अॻियां वधाइणु चाहियां थो। जेके बि दोस्त हीउ वीडियो ॾिसनि था उन्हनि खे घुरिजे त हू मुंहिंजी पोईं वीडियो जेका मासूम नियाणियुनि जे रेप जे बारे में हुई उहा बि ज़रूरु ॾिसनि, छाकाणि जो उन में मूं मालूमात ॾिनी हुई जेका तारुफ़ी मालूमात हुई। ताज़ो जेफरी एप्स्टीन जा अमेरिका मां 2000 फाइल ज़ाहिर थिया आहिनि जिन में दुनिया जे मुख़्तलिफ़ वॾियुनि शख़्सियतुनि खे उन सां तालुक़ में ॾेखारियो वियो आहे। यानी इहो ॾेखारियो वियो आहे त जेफरी एप्स्टीन जेको नियाणियुनि खे बरामद कंदो हो ऐं पंहिंजे हिकिड़े वॾे बीच ते जेका फ्लोरिडा में ठहियलु हुई उते उन्हनि खे घुराए मसाज कराईंदो हो, मसाज जे बहाने सां, ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि खे उहा नौकिरी ॾेई छॾींदो हो ऐं पोइ हू उन्हनि छोकिरियुनि खे वॾनि वॾनि शहज़ादनि, हुकुमराननि ऐं वॾनि वॾनि शख़्सियतुनि खे सप्लाई कंदो हो। त इहो जेको केस आहे उहो हिन वक़्तु दुनिया जे सभिनी अवामनि जे साम्हूं हिकु तमामु वॾो सवालिया निशान थी वियो आहे ऐं इहो केस जेको आहे सो हाणे दुनिया में हिकु अहिड़ो माहौल पैदा करे रहियो आहे जंहिंसां इंसानियत जा जेके उहे जुज़ा आहिनि जिन जे करे माण्हू या त सेक्स जे ज़रिए पंहिंजे हवस खे पूरी करण जे लाइ पंहिंजे जिस्मानी, माली ऐं रूहानी कैफ़ियतुनि खे ख़राबु कनि था, उन्हनि खे कमज़ोर कनि था। ॿियो, माली फ़ाइदा हासिल करण जे करे जेके दुनिया जे हुकुमराननि खे हिकु अहिड़ा तुहफ़ा पहुचाइनि था रिश्वत जे सूरत में त जीअं हुननि खां उहे फ़ाइदा हासिल करे सघनि। इहे सभु ॻाल्हियूं हिकिड़ी बदउनवानीअ में शुमारु थियनि थियूं। इहा बदउनवानी आहे जो जेकॾहिं कोई बि अवाम जो माण्हू पंहिंजे हुकुमरान खे रिश्वत जी आछ ॾे, हुनखे चए त मां तोखे ही चंद पैसा ॾियां थो जंहिंजे एवज़ तूं फलाणे फ़र्द या फलाणे गिरोह जो जेको हक़ आहे उहो मूंखे ॾे। त ईअं करण सां जेका बेईमानी ऐं जेको ग़ैर मुतवाज़िन माली सिरिश्तो पैदा थियो आहे ऐं जेकॾहिं चइजे त इन ॻाल्हि जे करे दुनिया में गुरबत वधी रही आहे। गुरबत सिर्फ़ु इन जे करे वधे थी जो जेके हुकूमत जा ज़रिया आहिनि, वसीला आहिनि माल कमाइण जा, ज़राअत खां वठी गैस ऐं तेल खां वठी जेके ज़राअत जा जेके कमाईअ जा जेके वसीला चवनि था, उन्हनि खे हुकूमत जेकॾहिं पंहिंजे बराबरीअ जी विर्छ उन्हनि जी जेकॾहिं नथी करे त पोइ जेके अमीर आहिनि उन्हनि खे वधीक पैसो मिले थो ऐं उन्हनि जो हिसो जेको ग़रीबनि जो हिसो जेको उन्हनि खे मिलणु घुरिजे उहो अमीरनि खे मिले थो। हाणे इहा बदउनवानी तमामु वॾी चोट ते चढ़ी वई आहे। इन चोट ते शुरू खां वठी अहिड़े क़िस्म जो माहौल सभिनी मुल्कनि में हो ऐं आहे जिते हुकुमराननि जूं जेके जिन्सी ख़्वाहिशूं आहिनि उहे पूरियूं करण जे लाइ जेके उन्हनि जा ठेकेदार आहिनि या जेके उन्हनि जा चमचा आहिनि उहे उन्हनि जूं जिन्सी ख़्वाहिशूं पूरी करण जे लाइ हुननि खे अहिड़ियूं औरतूं प्रोवाइड करे ॾियनि था त जीअं उहे जेके आहिनि से हुननि जा ज़ाती कम कनि, अहिड़ा कम कनि जिन सां समाजी ऐं माली ग़ैर बराबरी थिए। सो जेफरी एप्स्टीन ईअं चई सघिजे थो त दुनिया जो तमामु वॾो स्कैंडल हिन वक़्तु थी वियो आहे ऐं रोज़ बरोज़ उन जा फाइल ॿाहिरि निकिरी रहिया आहिनि। हिन जो वॾे में वॾो फाइल हो यूके जी ॻाल्हि करियूं था,
हाणे उन्हनि जा फाइल हिकु अहिड़ी हैसियत हासिल अख़्तियार करे विया आहिनि जो जेके सियासी पार्टियूं आहिनि उहे बि जेफरी एप्स्टीन जे इन्हनि फाइल्स जे नमूदार थियण जे करे पंहिंजी सियासी अॻभराई ॾेखारीनि थियूं ऐं हुकुमराननि खे गैर मुतवाज़िन पेश करण लाइ या उन्हनि खे पंहिंजी कुर्सीअ तां हटाइण जे लाइ सियासत चमकाइनि थियूं। जीअं हींअर यूके में थी रहियो आहे, ब्रिटानिया में हींअर तमामु 2 वॾा केस साम्हूं आया आहिनि जिन ब्रिटानिया जे वज़ीर आज़म केयर स्टारमर खे तकलीफ़ में विझी छॾियो आहे। हुन जी जेका अॻुवाणी आहे, जेका हुनजी लीडरशिप आहे, उनखे बि गैर मुतवाज़िन करे छॾियो आहे। छो जो ताज़ो लॉर्ड मेंडलसन जेको लेबर पार्टी जो तमामु वॾो लीडर आहे ऐं हाणे त चई सघिजे थो त हो उन जो एप्स्टीन सां हिकिड़ो तइलुक़ निकिरी आयो आहे। एप्स्टीन फाइल्स में जेको उनजो तइलुक़ निकितो आहे उन जा जेके लवाज़मात आहिनि या जेके उन जा तफ़सील आहिनि उहे अञा साम्हूं कोन आया आहिनि। छो जो उहे जेके तफ़सील आहिनि उहे त अञा केयर स्टारमर कल्ह पार्लियामेंट में स्पीकर खे चयो आहे त इन्हनि तफ़सीलनि खे फ़िलहाल जेको आहे सीज़ कयो वञे, यानी फ़िलहाल इन्हनि खे पब्लिक में न आंदो वञे। त जीअं असां जेको आहे सो पंहिंजा इंटरनेशनल रिलेशन्स बहितर करे सघूं, नेशनल इंटीग्रिटी बहितर करे सघूं ऐं असां सोचे सम्झी उहे साम्हूं आणींदासीं। पर हुन इन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे त लॉर्ड मेंडलसन असांखे धोखो ॾिनो आहे। छो जो 7 सालनि खां हुनजो चवणु आहे त लॉर्ड मेंडलसन खां लेबर पार्टी जी मुख़्तलिफ़ टीम्स उन सां मुलाक़ातूं कंदी रही ऐं उन खां पुछंदी रही त जेको आहे सो तव्हां ॿुधायो त जेफरी एप्स्टीन सां कोई तव्हांजो तइलुक़ आहे। छो जो पस मंज़र में इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहनि थियूं। हाणे ओचितो ही फाइल्स बि साम्हूं अची विया आहिनि। जंहिं ॾींहुं फाइल्स साम्हूं आया उन ॾींहुं लॉर्ड मेंडलसन पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़ाहिर आहे त इस्तीफ़ा ॾियण जो मक़सदु इहो आहे त जेके फाइल्स साम्हूं आया आहिनि उन्हनि में हुन जी का अहिड़ी हरकत आहे, यानी लॉर्ड मेंडलसन जा जेके जेफरी एप्स्टीन सां तइलुक़ात हुआ, यानी उन जे ज़रिए हुनखे किन छोकिरियुनि सां जिन्स परस्ती कई हूंदी ऐं उन जिन्स परस्तीअ जूं शाहिदियूं उन्हनि फाइल्स में हूंदियूं। उहे अञा साम्हूं कोन आयूं आहिनि, मगर उहे जल्द ई पब्लिक कयूं वेंदियूं। थी सघे थो 5-6 महीना उन में लॻी वञनि। त इन ॻाल्हि खे ॾिसंदे करे केतिरा ई जेके लेबर पार्टी जा मुखालिफ़ आहिनि, जीअं कंज़र्वेटिव पार्टी आहे, रिफॉर्म यूके आहे जंहिंजो नाइजल फराज जंहिंजो अॼुकल्ह सरबराह आहे, उन्हनि केयर स्टारमर जे ख़िलाफ़ु मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस में ॻाल्हाइणु शुरू कयो आहे त हिन पंहिंजी पार्टीअ में हिकु अहिड़ा माण्हू पिया पालिया जेके जिन्स परस्ती करे रहिया हुआ ऐं उन्हनि खे हिन पनाह बि ॾिनी। इन करे हीअ हाणे लीडरशिप जे पब्लिक ऑफिस जे लाइक़ु कोन्हे। साॻी तरह सां जेको एंड्रयू प्रिंस आहे, जेको प्रिंस चार्ल्स जो चाचो आहे, उन जा जेके फाइल्स आहिनि उहे अॻिते आया आहिनि। हीअ ॻाल्हि हाणे तमामु घणी आलम आश्कार थी वई आहे त जेका ग्रिफ हुई, वर्जीनिया ग्रिफ, जंहिं पंहिंजी आत्मकथा लिखी जंहिंमें हुन प्रिंस एंड्रयू सां पंहिंजे जिन्सी तइलुक़ात या हुन इन ॻाल्हि जो इक़रार कयो त मूंखे हिकु जिन्सी ऑब्जेक्टिव बनाए प्रिंस एंड्रयू खे सप्लाई कयो वियो हो ऐं हुन पंहिंजा हालात उन किताब में लिखिया आहिनि। ऐं जंहिं तव्हांखे ख़बर हूंदी त अप्रैल 2025 में सिडनीअ में ख़ुदकशी करे छॾी। ख़ुदकशी ॿुधाई वई त हुन ख़ुदकशी कई आहे। बहरहाल थी सघे थो हुनखे मारायो वियो हुजे, पर हुन जे बारे में ॿुधायो वियो त हुन ख़ुदकशी कई आहे। छो जो उन ख़ुदकशीअ खां कुझु ॾींहं अॻु में हुन जे मुड़ुस सां कुझु हथापाई थी हुई जंहिंमें हुनखे ज़ख़्म लॻा हुआ ऐं कोर्ट हुन जे मुड़ुस खे कसूरवार ठहिराइण जे बदिरां हिन खे कसूरवार ठहिरायो ऐं हिनखे चयो त तूं हुनजे घर खां 30 मीटर परे कंहिं घर में वञी रह। ऐं उहा उन कंहिं घर में वञी रही हुई
ऐं अप्रैल जे कंहिं तारीख़ ते ओचितो हुनजे घर मां हुनजो लाश मिलियो। उहा हिन वक़्तु जेफरी एप्स्टीन जे फाइल्स जी हिकु मुख्य किरदारु आहे, छाकाणि जो उन में त हज़ारे छोकिरियूं हुयूं जेके इन जिन्सी जेका बदमज़गी आहे उन जूं शिकार थियूं, मगर 17 औरतूं अहिड़ियूं हुयूं जिन पंहिंजा नाला ज़ाहिर कया। ऐं जेका वर्जीनिया गिर्फ आहे उहा उन्हनि मां हिकु आहे, जंहिं तक़रीबन 300 पेजिस जो पंहिंजो किताब बि लिखियो आहे, जेको हुनजे मरण खां पोइ पब्लिश थियो आहे, जेका उहो पंहिंजे पब्लिशर खे ॾेई वई हुई। मगर ताज़ो जेका सूरताल पैदा थी आहे उन में इहो ॿुधायो वियो आहे त वर्जीनिया गिर्फ जेका 17 साल जी जॾहिं हुई त जेफरी एप्स्टीन जी जेका कोऑर्डिनेटर हुई गिलिन, जेका हींअर जेल में आहे, उन जेफरी एप्स्टीन खे हिकु ईमेल लिखी जंहिंमें हुन इहो ॿुधायो त कुझु ई ॾींहंनि में असां वर्जीनिया गिर्फ सां, जेका मुंहिंजी हिकिड़ी ताज़ी छोकिरी आहे जंहिंसां तूं अॻु में ई उते जेको आहे सो बीच ते, यानी जेको जेफरी एप्स्टीन जी जेको अॾो हो उते तूं राति गुज़ारे चुको आहीं, उन सां असां लंडन में पार्टी कंदासीं। उन जो हिकु फोटो ज़ाहिर थियो आहे जेको काफ़ी मीडिया ते हली रहियो आहे, मां बि तव्हांखे ॾेखारियां थो। इहो फोटो ॾेखारे प्रिंस एंड्रयू खां इंटरव्यू वरितो वियो BBC ते, हुन खां सवाइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खां इंटरव्यू वरितो। हुन चयो त इहो फोटो कूड़ो आहे, छाकाणि जो इहो फोटो मां फोटो थियो हो ऐं इहो जेको आहे सो रियल कोन्हे। हींअर पोयां 5-6 महीननि खां इहा ॻाल्हि हलंदी रही आहे। उन जे दरमियान प्रिंस चार्ल्स प्रिंस एंड्रयू खां उन जा जेके असासा हुआ उहे वापसि वठी छॾिया हुआ। हू हिकिड़े तमामु वॾे महल में रहियो थे, जेको हिते जेको आहे सो विंडसर कैसल खां जे पुठियां आहे, ऐं उन मां हुनखे ख़ारिज कयो वियो। उन खां उन जी जेका मिल्कियत हुई उहा वापसि वरिती वई, ऐं हाणे हू कुझु ई ॾींहंनि जे अंदरि उहो हिकु उन महल उन एरिया खां बि 200 मील परे हिकु इलाइक़े में हिकिड़े नंढे घर में शिफ्ट थी वियो आहे, जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे त शाही ख़ानदान जो हिकिड़ो प्रिंस आहे, ऐं उनखे एतिरो परे शिफ्ट कयो वियो आहे। ऐं उन जी जेका पोईं ज़ाल हुई जंहिंसां हुनजी तलाक थियल आहे, सारा फर्गूसन, उहा हिकु चैरिटी हलाईंदी हुई। उन चैरिटी खे बि UK में क्लोज़ कयो वियो आहे, यानी ख़तमु कयो वियो आहे त हाणे उहा वधीक कमु न कंदी, छाकाणि जो उन चैरिटी जा बि कोई फाइल जेफरी एप्स्टीन सां कोई मिलियल आहिनि। त हुन जी हर एक्टिविटी ते, प्रिंस एंड्रयू जी हर एक्टिविटी ते हाणे बंदिश विझंदी पई वञे, ऐं हाणे इहो केस पुलिस जे हवाले कयो वियो आहे त पुलिस हुनजी इन्वेस्टिगेशन कंदी। यानी हिकिड़े शाही महल जो हिकिड़ो ख़ानदान जो माण्हू हाणे उनखे पुलिस इन्वेस्टिगेट कंदी। त इन ॻाल्हि जा घणा इम्कान आहिनि त साल ॿिनि जे अंदरि शायदि इहो शहज़ादो जेल में वञे। मगर हाणे उन जे पस मंज़र में वर्जीनिया गिर्फ जो भाउ ऐं भाभी, जिन इहो केस दाख़िल कयो हो अमेरिका में, उहे बि मीडिया ते मुख़्तलिफ़ इंटरव्यू ॾेई रहिया आहिनि। ऐं ताज़ो BBC ते इंटरव्यू ॾींदे हुननि चयो आहे त असांजी ॻाल्हि हाणे सची पई साबित थिए त प्रिंस एंड्रयू हिकिड़ी 17 सालनि जी जेका 18 सालनि खां घटि वारी औरत सां इवन कंसेंट सां बि जिन्सी हमबेस्ती करणु जुर्म आहे। उहो जुर्म हुन कयो आहे, ऐं उहा असांजी भेण जेका हुई उहा मासूम हुई। हुनजे भाउ जो चवणु आहे, हुनजी भाभी बि हिकु इंटरव्यू में जेको आहे ॻोढ़ा ॻाड़े वेठी, पोइ सचा हुया कूड़ा, पर बहरहाल उहा ॻोढ़ा ॻाड़े वेठी, ऐं हुन चयो त जेको आहे सो असांखे इंसाफ़ मिलणु घुरिजे ऐं प्रिंस एंड्रयू खे अदालत जे कटहरे में घुरायो वञे ऐं हुनखे सज़ा ॾिनी वञे। त उहो जेको प्रिंस एंड्रयू जो केस आहे उहो बर्तानिया जी सियासत में वरी शाही ख़ानदान जे लाइ हिकु तमामु वॾो सवाल बणिजी वियो आहे, हिकिड़ो चैलेंज बणिजी वियो आहे। छो जो जीअं ई इहे केस ज़ाहिर थियनि था त प्रिंस चार्ल्स जेको अॼुकल्ह किंग आहे, क्वीन एलिज़ाबेथ II खां पोइ जॾहिं उहो किंग थियो आहे, त हाणे उन जे लाइ हिकु वॾी चैलेंज बणिजी वई आहे त हू नेक्स्ट कहिड़ो अमल खणे जो प्रिंस एंड्रयू जी जेका रेपुटेशन आहे सोसाइटीअ में उहा ख़राबु थिए। छाकाणि जो हू त रोज़ बरोज़ हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं पियूं वञनि त हुन इहो अमल कयो आहे। हू पंहिंजे तौर ते इन ॻाल्हि खां इनकार करे चुको आहे त मूं अहिड़ो अमल न कयो आहे। बहरहाल
ज़ाहिर आहे त केस हलंदो त हुन खां पुछियो वेंदो त तूं इन जुर्म जो इक़रार थो करीं या इनकार थो करीं। जॾहिं जेकॾहिं हू इनकार कंदो त उहो केस पोइ हलंदो, पोइ हुन शाहिदियूं थींदियूं। अहिड़ी तरह सां प्रिंस जेको लॉर्ड मेडिल्सन आहे, जेको लॉर्ड आहे, 40 सालनि खां जेको लेबर पार्टी जो मेंबर हो, उन बि अञा ताईं टीवीअ ते अची या अख़बारुनि में अची इन ॻाल्हि जो को इज़हार न कयो आहे त मूं इहो जुर्म कयो आहे या न, ऐं उनजे जुर्म जा दस्तावेज़ बि अञा साम्हूं कोन आया आहिनि त जेफरी एप्स्टीन सां हुनजो कहिड़ो तइल्लुक़ु हो। त इहा जेका हिन वक़्त जी सूरत हाल थी आहे, उन सां दुनिया में हिकु ॿ वॾा अहम अंसर इंसान ज़ात जे ज़हन ते असर करे रहिया आहिनि। हिकु वॾो अंसर जेको इंसान ज़ात जे ज़हन ते असर करे रहियो आहे त जेको बि माण्हू जिनसी हवस करे थो, जिनसी हवस पूरी करण जे लाइ 5 मिंटनि जो मज़ो वठण जे लाइ कंहिं औरत सां बग़ैर कंसेंट जे या बग़ैर जेको आहे सो राज़पे जे हुन सां जिनसी हमबिस्तरी करे थो, उहो उन जे लाइ नुक़सानकार आहे। माण्हू हाणे उन हवस ते कंट्रोल करण लॻा आहिनि। माण्हू हाणे इहो सोचण लॻा आहिनि त अहिड़ो को अमल असां कंदासीं त असांखे सज़ा मिलंदी। इन जी वजह इहा बि आहे त हिन वक़्तु सोशल मीडिया एतिरी त मथे चढ़ी वई आहे, कैमराऊं लॻियूं पियूं आहिनि, ऐं ॿियो व्हाट्सअप जा मैसेजिस आहिनि ऐं ईमेल्स आहिनि जेके अॻिते हली पुलिस किथां बि कढाए सघे थी। यानी उहे हिकिड़े दफ़ा सेव थी वियूं त उहो किथां बि डिलीट नथियूं थी सघनि। तव्हांजे मोबाइल मां त व्हाट्सअप डिलीट थी सघे थो, पर जेको व्हाट्सअप जी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे, जेका मैनेजमेंट आहे, उहा त वरी उनखे वापसि कराए सघे थी। या जेकॾहिं इंस्टाग्राम ते ॻाल्हाइल आहे या ट्विटर ते ॻाल्हाइल आहे या कंहिं ज़माने में स्काइप ते वीडियो कॉल्स थींदियूं हुयूं, उहे हिननि ते ॻाल्हाइनि त जेको वाईफाई जो मालिक आहे उहो वञी व्हाट्सअप वारनि खे चई सघे थो त हिन जा ॿुधायो त हीअ मोबाइल किथे पई आहे या हीअ कंहिंजी हुई ऐं कंहिं कई। त अहिड़ी तरह सां जेके एनोनिमस मोबाइल्स यूज़ कनि था उन्हनि जी लोकेशन बि ज़ाहिर करे सघिजे थी ऐं उन्हनि जो ओनर ज़ाहिर करे सघिजे थो। हाणे मतिलबु आहे त दुनिया हिकु खीर थी वई आहे। खीर आहे, पाणी आहे। हाणे तव्हां कोई बि अमल कंदा त उहो तव्हांजो साम्हूं अची वेंदो। माना हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए इंसान जे ज़हन खे बि जेको आहे सो पढ़णु लॻा आहिनि। मसलन को अमल कजे थो, को ग़लति अमल कजे थो त उन जो फितरत जे तरफ़ खां, कुदरत जे तरफ़ खां त मुकाफ़ाती अमल थिए थो। केरु कंहिं सां ज़ुल्म करे थो, को वॾो भाउ पंहिंजे नंढे भाउ जी मिल्कियत खाई वञे थो, को चाचो जेको आहे सो पंहिंजे भाईचे जी मिल्कियत खाई वञे थो, हुनजो पीउ गुज़ारे वञे थो ऐं उहो मिल्कियत खाई वञे थो, ऐं साम्हूं खां चए थो त न हू त तुंहिंजो पीउ त इहा वसियत करे वियो त हीअ तुंहिंजी मिल्कियत कान्हे, हीअ ज़मीन तुंहिंजी कान्हे। उनखे केरु चवण वारो कोन्हे, छो जो हुनजो को सबूत ई कोन्हे। पर कुदरती तौर ते, फितरती तौर ते हुनखे हुनजी सज़ा मिले थी, मुकाफ़ाती अमल थिए थो, जो पोइ हुनजी का धीअ या हुनजो को पुटु अहिड़े कंहिं परेशानियुनि में पए थो जो हू उनखे लोड़े थो। इहो हिकिड़ो मुकाफ़ाती अमल आहे। साॻी तरह सां जेका नियत आहे, हाणे इहा आर्टिफिशियल इंटेलिजेंस वारनि इहा बि ज़ाहिर करणु शुरू कई आहे त अहिड़े क़िस्म जूं तारूं मरीज़ जे न्यूरोलॉजिकल ऑर्डर में विझी सघजनि थियूं जो जेॾी महिल हू ॻाल्हाए रहियो आहे त हुनजी इहा ख़बर पए थी त हू जेका ॻाल्हि करे पियो उन में हुनजे ज़हन में छा आहे, हुनजे ज़हन में कहिड़ा आइडियाज़ पिया अचनि, कहिड़ा जुमिला पिया अचनि। त इहो बि मतिलबु आहिस्ते आहिस्ते हाणे इहो बि हिकिड़े ॾींहुं ज़ाहिर थींदो जो जॾहिं केतिरनि सां जॾहिं शाहिदियूं थींदियूं, केतिरनि खां जज पुछंदो त तूं ॿुधाए त तूं फलाणे रेप वारे वाक़े में किथे हुएं, त हू जॾहिं ॻाल्हाईंदो त हुनजो ज़हन आर्टिफिशियल इंटेलिजेंस वारा पढ़ी ॿुधाए सघंदा। बहरहाल इन जा वॾा आउं सम्झां थो त इन जा जेके आहिनि से जेके कुझु फ़ाइदा बि थींदा त नुक़सान बि थींदा। त अहिड़ी तरह सां इहे जेके फाइल साम्हूं आया आहिनि उन्हनि जे करे जेका हवस वारी जिन्स परस्ती आहे उन ते काफ़ी असरु पवंदो ऐं पवणु शुरू थियो आहे। छो जो अॼुकल्ह टीवीअ ते रुगो एप्स्टीन फाइल्स जूं ख़बरूं थियूं हलनि। उन में हिकु ख़बर बिल गेट्स जी बि आहे। भाई बिल गेट्स जेको आहे उहो एप्स्टीन सां कंहिं मुलाक़ात में गॾु हो
ऐं हुनखे चयो त आउं जेका हमजिन्स परस्ती करियां थो, जिन्स परस्ती जेका करियां थो, उनजे लाइ मूंखे हिकिड़ी एंटीबायोटिक ॾिए त जीअं उन जो जेको नुक़सानु आहे उहो ख़तमु थिए। त उहो एप्स्टीन खे इहो बि फाइल ज़ाहिर थियो आहे। जेफरी एप्स्टीन खे हुन ईमेल कई, हुन जेफरी एप्स्टीन हुनखे का एंटीबायोटिक ॾियारे मोकिली त जीअं हुनजी जेका हमबिस्तरी जेका हुन कई आहे उन मां जेको हुनजे ऑर्गन्स खे नुक़सानु थी रहियो आहे, उन नुक़सान खां बचण जे लाइ हुनखे हिकु एंटीबायोटिक ॾिनी। पर असरु इहो थियो जो हुन एंटीबायोटिक जे करे हुन में कुझु अहिड़ियूं सेक्सुअली ट्रांसमिटेड डिज़ीज़िस जेके थींदियूं आहिनि, उहे हुन में अहिड़ियूं डिज़ीज़िस ट्रांसफर थी वियूं जिनजे करे हू हिकिड़ो मरीज़ थी वियो आहे। ऐं उन्हनि डिज़ीज़िस जे करे बि हुनजी जेका ज़ाल आहे उनजे विच में तलाक थी वई। बहरहाल तलाक जा रीज़न हुननि ॿिया बि घणेई ॿुधाया, छाकाणि जो बिल गेट्स ज़ाहिर आहे माइक्रोसॉफ्ट जो मालिक आहे, दुनिया जो तमामु वॾो शाहूकार माण्हू आहे, ऐं हुनजी ज़ाल हुन खां तलाक वरिती त हुनखे अधु मिल्कियत मिली हूंदी। त बज़ाहिर त बिल गेट्स इहो ई चवंदो रहियो त मूंखे जेको आहे सो माना मिल्कियत जे करे, दौलत जे करे मूंखां तलाक वरिती अथसि। पर पस मंज़र में हाणे जॾहिं ही फाइल ज़ाहिर थिया आहिनि त इहा ख़बर पई आहे त बिल गेट्स बेसिकली जेको आहे सो हम बिस्तरी पे कई जेको आहे सो अंडर एज गर्ल्स सां, जंहिंजे करे हुनजी ज़ाल हुन सां नाराज़ थी ऐं उन नाराज़गीअ जे एवज़ हुनखां तलाक थी वई, छाकाणि हुन में उहे डिज़ीज़िस अची वियूं जेका डिज़ीज़ न सिर्फ़ु हुनखे थी पर सेक्सुअल ट्रांसमिटेड डिज़ीज़ जॾहिं कंहिं माण्हू खे थींदी आहे त हू वरी हुनजी ज़ाल खे बि थी सघे थी, या जेकॾहिं औरत खे थींदी त हुनजे मर्द खे बि थी सघे थी। त इहो बि केस हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो, छाकाणि इहो बि बिल गेट्स जेको आहे दुनिया जो तमामु वॾो मशहूरु माण्हू आहे, इहो बि हिन वक़्तु केस साम्हूं आयो आहे। मसइलो ॻाल्हि हीअ आहे त हुकुमराननि खे जिन वटि जेतिरा बि इलाइक़ा आहिनि हुकुमरानी करण लाइ, हुननि खे घुरिजे त हू ज़मीनी हक़ाइक़ मुताबिक़ दौलत जी विरासत कनि। साॻी तरह सां जेके नंढियूं नंढियूं तंज़ीमूं आहिनि, नंढा नंढा इदारा आहिनि, नंढा नंढा डिपार्टमेंट्स आहिनि, जिन जा हू मालिक या जिन जा जेके चीफ एग्जीक्यूटिव थी वेठा आहिनि, या जिन जूं टीम्स आहिनि, जिन जा बोर्ड आहिनि, बोर्ड ऑफ गवर्नर्स आहिनि, उन्हनि खे घुरिजे त हू जॾहिं बि को फ़ैसिलो कनि त माली विरासत जेको आहे उहा अहिड़ी विर्छ कनि जो माण्हुनि जे विच में तबिक़त जो फ़र्क़ु ख़तमु थिए। ऐं इहा जेका तइलीम आहे या क़ुर शरीफ़ में ॾिनल आहे, उन तइलीम जे मुताबिक़ हीअ दुनिया जे करे हलंदी त को बि माण्हू ग़रीब न रहंदो ऐं को बि माण्हू नाइंसाफ़ी जो शिकार न रहंदो। इहे जेके नाइंसाफ़ियूं आहिनि या इहा जेका हवस परस्ती आहे, जिन्स जी थी सघे थी, माल जी थी सघे थी ऐं इक़्तिदार जी थी सघे थी, इहा हवस परस्ती जेका आहे उहा इंसान खे गैर बराबरि करे रही आहे, मुआशिरे खे गैर मुतवाज़िन करे रही आहे। जेकॾहिं कंहिं कबीले जो कोई सरदार आहे, अवल त सरदारी निज़ाम न हुजणु घुरिजे, अवल त जमहूरियत हुजणु घुरिजे। पर जेकॾहिं कंहिं सरदार ते कंहिं कबीले जो एतबार आहे ऐं कंहिं माण्हूअ खे सरदार करे मुक़ररु कनि था ऐं उनखे चवनि था त तूं असांजा ही फ़ैसिला कजांइ, ऐं हू जेको आहे सो पहिरीं मच्छी पाण थो खाए पोइ थो ॿियनि खे खाराए, त इहा जेका विरासत नथो करे सही तरह सां, त हुनजी जेका गैर मुतवाज़िन तबियत आहे जेको उनजो हुनखे मुकाफ़ाती अमल मिलंदो। हुनखे घुरिजे त हू हाणे ई सिखी वञे। ही जेफरी एप्स्टीन जा जेके फाइल ज़ाहिर थिया आहिनि उहे सिर्फ़ु हवस परस्तीअ वारनि जे लाइ सबक़ु कोन्हनि, ही त जेको आहे सो दुनिया जे हर उन ज़ालिम जे लाइ सबक़ु आहिनि जेके पंहिंजे ज़ुल्म जे ज़रिए, पंहिंजे इक़्तिदार जे ज़रिए पंहिंजनि भाउरनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, पंहिंजे भाइटियुनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, पंहिंजे अवाम सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, पंहिंजे ॻोठ जे हारियुनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, पंहिंजे सबॉर्डिनेट्स सां ज़ुल्म करे रहिया आहिनि ऐं पंहिंजी ज़ालुनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। ऐं हर जॻह ते हू पंहिंजे इक़्तिदार ऐं पंहिंजी दौलत जे वसीले माण्हुनि सां उन्हनि जा हक़ छिनी रहिया आहिनि। हीअ उन्हनि सभिनी जे लाइ सबक़ु आहे। वरी महिरबानी।